रियासती में 5 साल अॻु पसंद जो परिणो कंदड़ औरत जूं 2 ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां गोलियूं हणी मारिजी वियल संदसि भाउ जो क़तल वारो केस मुड़िस ऐं ॾेर मथां दाख़िल थियण ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज। 2 ॾींहं अॻु कंडियारो थाणे जे हद जे ॻोठ हाजी ख़ान गोपांग में हथियारबंदनि हथां गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल थियल राशिद गोपांग जे क़तल वारो मामिलो नओं रुख़ इख़्तियार करे वरितो। इन सिलसिले में रियासती जे ॻोठ जुमो कलोड़ो जे रहवासण शादीशुदा औरत राशिदा गोपांग इंकशाफ़ कंदे दाहियो ऐं ॿुधायो त मुंहिंजे भाउ राशिद अली गोपांग जे क़तल में संदसी बिरादरी जा कुझु माण्हू बाअसर माण्हू मुलवस आहिनि, जिन मुंहिंजे भाउ राशिद गोपांग खे राति जी उंधाए में क़तल कयो आहे ऐं मुंहिंजी माउ खे वरगलाए क़तल केस में फ़रियादी करे मुंहिंजे मुड़ुस शोबान कल्होड़ो ऐं ॾेर फारूक कल्होड़ो खे फसाए वियो आहे, जेको सरासर ग़लति ऐं कूड़ो केस आहे। हुन चयो त मुंहिंजे मुड़ुस ऐं ॾेर खे बेगुनाह फसाए वियो आहे। राशिदा गोपांग वधीक इंकशाफ़ कंदे ॿुधायो त 5 साल अॻु संदसि पसंद जी शादी शोबान कल्होड़ सां थी, जंहिंमें मुंहिंजो मक़तूल भाउ राशिद अली बि राज़ी हो, पर संदसि ॿिया बाअसर माइट नाराज़ हुआ, जेके मूंखे पंहिंजे मुड़ुस शोबान कल्होड़ो खां ज़बरदस्ती तलाक वठण जे लाइ ज़ोर भरींदा हुआ ऐं धमकियूं पिणु ॾींदा हुआ, जॾहिं त अहिड़ो मामिलो अदालत सगोरी में पिणु हलंदड़ हो। भाउ जे क़तल खां 15 ॾींहं अॻु मुंहिंजे बयान ते अदालत सगोरी मूंखे मुड़ुस शोबान सां वञण जी इजाज़त ॾिनी, जंहिं ते बि मुंहिंजा माइट सख़्त नाराज़ हुआ। हुन चयो त मुंहिंजे भाउ खे रिथाबंदीअ ज़रिए बाअसर माण्हुनि हथ सां क़तल करायो आहे ऐं कूड़ो इल्ज़ाम मुंहिंजे मुड़ुस ऐं ॾेर मथां लॻाए कूड़ो केस दाख़िल करायो वियो आहे। हुन सेशन जज नौशरो फ़िरोज़ SSP नौशरो फ़िरोज़ खां आला सतही जांच कराए इंसाफ़ जी घुर कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।